मोज़िज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। दोस्तों कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं शादो आबाद हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सुफ़न अली अबड़ो ऐं मुमताज़ मौलाई जे बारे में। सिंधी गीतनि जो बादशाह किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई ऐं सिंधी जो नओं उभरंदड़ फ़नकार सुफ़न अली अबड़ो। छा सुफ़न अली अबड़ो मुमताज़ मौलाई खां वधीक सुरीलो फ़नकार आहे? छा सुफ़न अली अबड़ो मुमताज़ मौलाई जो वॾो मुख़ालिफ़ आहे? मुमताज़ मौलाई ऐं सुफ़न अबड़ो जा परस्तार सोशल मीडिया ते छो बहस कंदा आहिनि? दोस्तों सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे इन ई वीडियो में ॿुधाईंदासीं। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तों हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों हिकु तरफ़ आहे किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई ऐं ॿी तरफ़ आहे सुफ़न अली अबड़ो। ॿिन्ही फ़नकारनि जे विच में ज़ाती तौर ते के बि इख़्तिलाफ़ नाहिनि। वाज़ी रहे त मुमताज़ मौलाई जा काफ़ी दोस्त मुख़ालिफ़ थी विया आहिनि जिन में काफ़ी मुमताज़ मौलाई जा वेझा माइट आहिनि। उन्हनि ई माण्हुनि सुफ़न अली अबड़ो खे मुमताज़ मौलाई जे मुक़ाबले में आणण जी ख़ूब कोशिशि कई। चवण जो मतिलबु आहे त किथे किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई साहब ऐं किथे नओं फ़नकार सुफ़न अली अबड़ो। दोस्तों ही वीडियो तव्हांखे कीअं लॻो? दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई आहे त पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट सेक्शन में कंदा ऐं शेयर कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। मिलंदासीं हिकिड़ी ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह वाही।